उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजे घरवारीअ खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका खे क़त्ल करे फरार थी वियो। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवाने थी वई आहे। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह कयो पिया। उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका के क़त्ल करे फरार थी वियो। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका के क़त्ल करे फरार थी वियो। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदासीं उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका के क़त्ल करे फरार थी वियो आहे। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। नाज़रीन, उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका के क़त्ल करे फरार थी वियो। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका के क़त्ल करे फरार थी वियो। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका के क़त्ल करे फरार थी वियो आहे। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे। नाज़रीन, अव्हांखे आगाह कयूं पिया। उस्ता मोहम्मद लग ॻोठ खानपुर में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार सुल्तान मंगसी कारा इल्ज़ाम में घरवारी मलूका के क़त्ल करे फरार थी वियो आहे। इत्तला मिलण ते पुलिस वाक़े वारी हंधि रवानी थी वई आहे।